अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफा बैचलर डिग्री प्रोग्राम जी थर्ड मेरिट लिस्ट अनाउंस कई वही है। मेरिट लिस्ट चेक करने के लिए तव्हां एडमिशन वाली वेबसाइट ते वेंदो जंहिंजो URL है admission.usin.edu.pk। उन खां पोइ जिथे तव्हां पंहिंजी फर्स्ट एंड सेकंड मेरिट लिस्ट चेक कई उन कॉलम में वेंदो। ये बैचलर मेरिट लिस्ट है। इन में जी तव्हां या सर्च बाय CNIC कंदो या प्रोविजनल मेरिट लिस्ट डिपार्टमेंट वाइज सिलेक्ट कंदो तो तव्हांखे लिस्ट मिली वेंदी। तो ये ॾिसो एडमिशन 2024 थर्ड प्रोविजनल सिलेक्शन मेरिट लिस्ट बैचलर डिग्री प्रोग्राम जी थर्ड मेरिट लिस्ट अनाउंस कई वही है। जंहिंजो इंपॉर्टेंट डेट्स ये आहिनि त तव्हांजा चालान 23/1/2024 ते तव्हांजे पोर्टल ते अपलोड कया विया आहिनि। उन्हनि जी जेका लास्ट डेट ऑफ पेमेंट फॉर एडमिशन फीस है वह 27/1/2024 है। उन खां पोइ 29/1/2024 ताईं तव्हां पंहिंजा रिक्वायर्ड डॉक्यूमेंट्स जेके तव्हांजे एडमिशन फॉर्म में लास्ट में जो तव्हां वटि पेज है डॉक्यूमेंट्स वारी चेक लिस्ट जो उहे सभु डॉक्यूमेंट्स तव्हां पूरा करे ऐं सबमिट करवाईंदा। मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो कन्वेंशन सेंटर ते तव्हां 29/1/2024 ताईं पंहिंजा डॉक्यूमेंट सबमिट कराए सघो था। तो ही सेम तरीक़े सां असां शिफ्ट सिलेक्ट कंदासीं, कैंपस सिलेक्ट कंदासीं। तव्हां जंहिं प्रोग्राम जे लाइ अप्लाई कयो है फॉर सपोज असां कॉमर्स जी था चेक कयूं ऐं उन खां पोइ ही असां सिलेक्ट कंदासीं थर्ड मेरिट लिस्ट। असांखे ख़बर पइजी वेंदी त कॉमर्स में थर्ड मेरिट लिस्ट में केतिरा एडमिशन्स अनाउंस थिया आहिनि। ही 56 एडमिशन्स अनाउंस थिया आहिनि थर्ड मेरिट लिस्ट में। ईअं तव्हां पंहिंजे डिज़ायर डिपार्टमेंट जी लिस्ट चेक करे सघो था त उन में केतिरियूं एडमिशन्स थियूं आहिनि, तव्हांजी एडमिशन थी आहे। उम्मीद था कयूं त तव्हांखे इन्फॉर्मेशन मिली वई हूंदी। यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफां बैचलर डिग्री प्रोग्राम जी थर्ड मेरिट लिस्ट अनाउंस कई वई आहे। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।